अज असांजे माशरे में जो कमाए न सके, जो तगारी न खणी सके, जो रेड़ी न हलाए सके, जो रोजगार न करे सके, चई मां जादूगर है तावीज़ कंदो आहियां। हेॾे त वठी चएसि हिकिड़ो मिंट, हेॾे वठी चएसि जादूअ जी ज़रिए ते के इंसान के पंहिंजे क़रीब न कंदा क्यों। मां दावा सां तो चवां, काबे जो कसम मां ग़लति ॻाल्हि कयां तव्हांजो बरस्ट मुंहिंजो सीनो वो वापस तोखे बूथ में लगंदो। उन इंसान के ज़रे जो फिक्र न थींदो। सहर मोहब्बत ये घणा कराईंदा आहिनि जादू। फिलाणो मूंसां नथो ॻाल्हाए, फिलाणो मूंसां सही नथो हले, हीअं नथो हले, हो नथो हले, रुगो इहा हिननि जी हूंदी आहे। मज़ाक नथो कयां। याद रखे इंसान उनखे कुझु बि न थींदो। छो रब कोन्हे छा? रब्जुल जलाल वल इकराम मौजूद अल्लाह शरीक अल्लाह रब्जुल जलाल वल इकराम या रब्बी अल्लाह अकबर। रब वॾो आहे, रब वॾो आहे। जेते तू जादू जे ज़रिए ते अमला तो करे, याद रख जाए इंसान वक्त पलटण में देर न थींदई। उन इंसान के कुछ भी न थींदई, पाण तबाह ऐं बर्बाद थी वेंदे। मोहब्बत जे बारे में तावीज़ न कराए चमड़ा, बूथ में लगंदई मोटी अचे, तू अञा उन जे लाइ परेशान घणो थींदे। जेको जादू ते यकीन न करे उहो इनकारी आहे। इनकार जी माना आहे काफ़र। जादू आहे वरी कॾहिं कॾहिं जेके इंसान रब ते छॾींदा आहिनि त उन इंसाननि जो रब ई बदिलो वठंदो। त यादि रख ए इंसान, अल्लाह जी ज़ात बाबरकात सां जंग जो ऐलान न कर, ये जादूगर। यादि रखो ए इंसान, अल्लाह जी ख़लक़ल इंसान ज़ात ते ज़ुल्म कंदे ख़ुदा जो कसम तुंहिंजो नस्ल ज़ुल्म में लोड़ींदे। हेॾे ॾिसो अबाबिल तकड़े में या पेन खणी वेठो आहे, मां पखे में बद वज़न हेठि रख, गिली थो वधाए। छा इहो वॾो जादू अथसि। अल्लाह रब्जुल जलाल वल इकराम गफूर रहीम कुल शैइन कदीर। अल्लाह 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 ला शरीक। ते ये इंसान खौफ कर रब जो रब्बुल आलमीन। कुरान पाक में 99 नालनि में एक वाहिदुल कहार भी अल्लाह जो नालो थी। याद रख, जॾहिं रब कहार ते आई तॾहिं क़यामत न बचकींदई।